नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हांखां हिकु सवाल थी पुछां। हा त हींअर दुनिया में एतिरा दुख वधी विया आहिनि हा ऐं जीअं इंसान दुखी थो थिए त भॻवान खे प्रार्थना था कयूं हा कि भॻवान असांखे हिन दुख खां छॾाए हा असांखे मोक्ष मिले, मुक्ति मिले, हा ताकि वरी हिन संसार में न अचूं। हा त इन जो मतिलबु छा आहे दीदी? हा ईअं थी सघे थो? ॾिसो, जेको परमात्मा बाप चईंदा आहिनि न, जीअं मनुष्य जॾहिं दुखी थींदो आहे न तॾहिं चईंदो आहे कि मूंखे मोक्ष खपे, मूंखे मुक्ति खपे। लेकिन जॾहिं सुख में हूंदो आहे तॾहिं त उहो छा दुआ मांगदो आहे कि मूंखे अहिड़ो ई सुठो परिवार ॾिजां, मुंहिंजो परिवार वृद्धि थिए, सुख शांति अचे। त ॿ ॻाल्हियूं मनुष्य कंदो आहे। त जेको इहे मोक्ष आदि चईंदो आहे, मुक्ति खपे, इहे कॾहिं चईंदो आहे मनुष्य? जॾहिं दुख हूंदो आहे। हा, त उहो जॾहिं भले इहे शब्द चए थो, लेकिन हुनजो अर्थ थींदो आहे कि हुनखे हुन दुखनि सां मुक्ति खपे। अच्छा। दुख अशांति वारी दुनिया थी हले न, त उहो दुखनि में परेशान थी वेंदो आहे त चईंदो आहे मूंखे मोक्ष ॾियो, दुनिया में न अचिणो आहे। त परमात्मा उहे त ॿ ॻाल्हियूं अची वयूं न। हिकु ई आत्मा कॾहिं चए थी कि मूंखे एॾो सुठो परिवार ॾिनो थी, शुक्रिया, हिन जी वृद्धि कजां, या बि कुझु मनोकामना कंदो आहे सुठी, तॾहिं हुन सां गॾु सुठो थींदो अथसि। उहो ई अगरि कुझु बिगड़ेसि थो त हीअं थो चए। त इहे परमात्मा ॿई ॻाल्हियूं ॿुधी करे पाण खे जवाबु ॾींदा आहिनि कि तव्हां जॾहिं दुखी थींदा आहियो तॾहिं तव्हां हीअं चईंदा आहियो। पर परमात्मा चईंदा आहिनि कि मोक्ष ऐं मुक्ति, मोक्ष मतिलब कि असां जनम मरण में अचो ई न, ऐं मुक्ति मतिलब थींदो आहे कि हिकु जेको पंहिंजो घर आहे न, मुक्ति धाम मथे, हुते वञा, हुनखे चइबो मुक्ति धाम। उहो धाम अहिड़ो आहे जिते आत्मा शांत स्वरूप में रहंदी आहे। परमात्मा चईंदा आहिनि तव्हांखे मोक्ष त न ॾेई सघंदो आहे मां, लेकिन मुक्ति ॾेई सघंदो आहे। मुक्ति अर्थात थोरे समय जे लाइ तव्हां आत्माऊं मथे वञी करे शांति में रही सघंदा आहियो। लेकिन हिन सृष्टि ते त तव्हांखे हिकु न हिकु जनम हेठि अची करे पार्ट बजाइणो ई अथव। छो जी ड्रामो ठहियल आहे न, पाण चयोसीं न 5000 साल जो ड्रामो आहे, त ही ड्रामे में हर हिकु आत्मा जो पार्ट आहे ई सही। त ईअं त न थी सघंदो आहे कि कोई हिन ड्रामे में अचे ई न, इहे न थी सघंदो आहे। लेकिन हा, थोरे समय जे लाइ आत्मा के लिए मथे मुक्ति धाम में वञी करे वेही सघंदी आहे। अच्छा, पोइ भले वो लास्ट में हिकु जनम ई अचे, मतिलबु जॾहिं ड्रामो ख़तमु थिए तॾहिं ई मथां उहो हेठि अची करे हिकु ॿ जन्म वठे, लेकिन ईंदी ज़रूर। अच्छा, त इहे माण्हुनि खे जॾहिं हिन जी पहचान थी वेंदी न, मुक्ति मोक्ष शब्दनि जी, ऐं मनुष्य आत्मा एॾो मुंझी वई आहे कि हुनखे इहो ई सम्झ में नथो अचेसि कि दुख में मां ईअं चवां थी, सुख में त मां न चईंदी आहियां, त आखिर मूंखे मोक्ष छो खपे? छा मूंखे हिन सृष्टि ते अचिणो ई न आहे या हिन दुखनि खां मुक्ति खपे? इहो हुनखे सम्झ में न ईंदो अथसि। छो जी मुंझी वई आहे न, दुख एॾा थींदा अथसि, कॾहिं छा चईंदी आहे, कॾहिं छा चईंदी आहे। पाण खे सम्झणो खपे कि तव्हांखे जीवन खपे या न खपे। पहिरीं ॻाल्हि त इहा हूंदी आहे। अगरि तव्हांखे जीवन जीअणो खपे, तव्हांखे सुठो लॻंदो आहे हिते जीवन जीअण, खेल खेॾण, कर्म करण, त तव्हांखे सुख शांति वारो जीवन खपे न। जीवन खपे ई न। इहो पहिरियों पंहिंजे पाण जे अंदरि सोचो कि मूंखे अहिड़ो जीवन खपे जंहिंमें सुख शांति हुजे, ख़ुशियूं हुजनि, संपत्ति हुजे, कि जीवन मूंखे कंहिंसां खेॾणो ई न आहे। मूंखे मूंखे सुख शांति वारो जीवन खपे। हा, ईअं ई चइबो न। त परमात्मा इहे ई चईंदा आहिनि, पहिरियों पंहिंजे अंदरि सम्झो हिन ॻाल्हि खे,
कि तव्हांखे छा खपे उन अनुसार मूंखे ॿुधायो त मां तव्हांजे जीवन खे ओड़ो ठाहींदमि। त इहे जेको परमात्मा ज्ञान था ॾियनि इहे आत्मा खे सम्झ था ॾियनि। सम्झ न आहे न, पाण मुख सां छा था चऊं छो था चऊं इहे ई सम्झ न आहे पाण खे। कॾहिं चऊं था भॻवानु कण कण में आहे, कॾहिं चऊं था भॻवानु मथे आहे न, कॾहिं छा था चऊं कॾहिं छा था चऊं। त जेको बि ॻाल्हि पाण मुख सां कढूं था भले तव्हां काथा बि ॿुधी था अचो, हुनखे ख़ुशि करण लाइ तव्हां हा 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 करो था, लेकिन अंदरि हिन ॻाल्हि खे सोचो, हर हिकु ॻाल्हि खे हीअ छा इहो ठीकु थी सघंदो आहे। अगरि तव्हांजो मन चए थो तव्हांखे सम्झ में अचे थो ठीकु थी सघंदो आहे त तव्हां हलो, अगरि नथो सम्झ में अचेव त हुनजो अर्थ सम्झो। त उहो ई सम्झाणी हाणे परमात्मा बाप ॾियण आया आहिनि। ठीकु आहे जी। त मोक्ष मतिलबु जनम मरण में अचो ई न, उहो न थी सघंदो आहे, पर थोरे समय जे लाइ पाण खे मुक्ति अर्थात पाण आत्मायूं पंहिंजे घर में रही सघंदियूं आहिनि मथे। ठीकु आहे। ऐं हिकु जीवन मुक्ति बि थींदी आहे। जीवन मुक्ति जो अर्थ आहे जीवन जींदे लेकिन मुक्त अवस्था। हाणे जीवन बंद में आहे न भई सभु तरफ़ बंदिश आहे, चाहे नंढो ॿार ई ॾिसो त बि बंदल आहे। त इहे बंदिश न हूंदी कंहिंमें, जॾहिं पंहिंजी जीवन मुक्त अवस्था थी वेंदी, उहो कॾहिं थींदी सतयुग में। सतयुग में आत्मा जीवन मुक्त अवस्था में हूंदी, जीवन में जींदी लेकिन हिन विकारनि बुराइयूं हा दुख अशांति खां मुक्त हूंदी। कोई बि बंधन न हूंदो कहिड़ी बि ॻाल्हि जो, सभु मुक्त सुख शांति में रहंदा। ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू।